कराची में 10 सरकारी यूनिवर्सिटियों के 1000 गूगल कैरियर सर्टिफिकेट स्कॉलरशिप ॾियण जो मुआहिदो। इजलास में सरकारी यूनिवर्सिटियों के 1000 गूगल कैरियर सर्टिफिकेट स्कॉलरशिप ॾियण जे मुआहिदे ते सयूं कयूं वयूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त टेक्नोलॉजी जो दौर आहे। टेक्नोलॉजी खे इख्तियार करण सां बेरोज़गारी जो मसलो हल थी सघे थो। नौजवान IT कोर्स कनि त खेनि रोज़गार मिली सघे। मुल्क में इंटरनेट की बंदिश के केस में हुकूमती इख्तियारन का हिदायतों वठंदे वफ़ाक़ी हुकूमत के वकील के पेश थियण जो हुकुम। लाहौर हाई कोर्ट में मुल्क में इंटरनेट की बंदिश खिलाफ दरख्वास्त ॿुधणी। दरख्वास्त गुज़ार के वकील नदीम सरवर जो चवण है मुल्क में इंटरनेट और सोशल मीडिया एप्स बिना के इतला सबब जे बंद कयूं वयूं आहिनि। इंटरनेट बंद करण भी बुनियादी हक़नि की भञकड़ी है। इंटरनेट फौरी तौर और मुकम्मल तौर पर बहाल करण जा हुकुम जारी कया वञनि। पहिरीं तिमाही में टैक्स ओगाड़ी जो हदफ हासिल न कयो वियो त हंगामी मनसूबो लागू करणो पवंदो। IMF हुकूमती इख्तियारनि खे ख़बरदार करे छॾियो। आलमी मालियाती इदारे हुकूमती इख्तियारनि खे आगाही ॾिनी आहे त जेकॾहिं FBR जुलाई खां सेप्टेम्बर ताईं टैक्स ओगाड़ी जो हदफ 60 अरब रुपयनि जे मार्जिन सां पूरो न कयो त पोइ टैक्स मशीनरी खे मौजूदा माली साल दौरान हिकु हंगामी मनसूबो लागू करणो पवंदो। हंगामी मनसूबे तहत हुकूमत खे हलंदड़ माली साल में मिनी बजट आणणी पवंदी। मुल्क में मनकी पॉक्स जो केस सामू अची वियो। सेहत के आलमी इदारे मनकी पॉक्स के आलमी एमरजेंसी करार ॾेई छॾियो। KP में 13 अगस्त ते अरब मुल्क आयल शख्स में मनकी पॉक्स की तस्दीक थी। मुल्क के समूरन हवाई अड्डन ते निगरानी सख्त। अस्पतालन में आइसोलेशन वार्ड कायम और हिफाजती सामान फराम करण जूं हिदायतूं जारी। सिंध हाई कोर्ट दहशतगर्दी टोल अदालत का शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के क़त्ल केस के पके चालान बाबत रिपोर्ट घुरी वरती। नसरुल्लाह गडानी क़त्ल केस बे शहर मुंतकिल करण लाइ संदसि माउ जी दरख्वास्त ते 2 रुकनी बेंच ॿुधणी कई। नसरुल्लाह गडानी के क़त्ल केस जे जांच कंदड़ ऑफिसर के तब्दील करे जांच DSP सिराज लाशारी हवाले कई वई आहे। चालान जी स्क्रूटनी थी रही है। स्क्रूटनी बाद चालान दहशतगर्दी टोल अदालत मीरपुर माथिलो में पेश कयो वेंदो। SSP घोटकी पारां जमा करायल रिपोर्ट। सिंध हाई कोर्ट के गुम थियल शेयरनि की बाज़ियाबीअ लाइ पुलिस की कार्रवाई जारी रखने की हिदायत। ॿुधणी 4 हफ़्तनि ताईं मुलतवी। गुम थियल शेयरनि की बाज़ियाबीअ लाइ कहिड़ा कदम खया विया आहिनि। अदालत जो जांच ऑफिसर का पुछाणो। शेयरनि की बाज़ियाबीअ लाइ JITs ऐं PTF जा केतिरा इजलास थिया आहिनि। हिरासती मरकज़नि कानून लागू कंदड़ इदारनि ऐं एजेंसीज़ के भी ख़त लिखिया विया आहिनि। गुम थियल शेयरनि की बाज़ियाबीअ लाइ कोशिशूं जारी आहिनि। जांच ऑफिसर जी अदालत की आगाही। कराची के इलाके साइट एरिया में प्लास्टिक की फैक्ट्री के बाहि 2 पोरतन के बेहोशी वाली हालत में बाहर कढियो वियो। अस्पताल मुंतकिल। फैक्ट्री में पियल प्लास्टिक जो सामान और मशीनरी सड़ी वई। बुकेरा शरीफ में दरगाह जियशा पाड़े में नौजवान जो फाहो खादल लाश पाड़े वारनि जे इतला ते पुलिस पहुंची लाश खणाए अस्पताल पहुंचायो। नौजवान की सुञाणप न थी सघी। हाला में घरू अणबण तां बेवा औरत सिंधु दरिया में टपो ॾेई आपघात करे छॾियो। शमशाद मल्ला सिंधु दरिया में टपो ॾेई ज़िंदगी जो अंत आंदो।
ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले। कोटली में पुलिस एहलकार जी नौजवान न्याणी मुबैना तौर अगवा 8 ॼणनि ते केस दाख़िल। पुलिस मोहम्मद सूमर चांडियो मूजिब 8 जवाबदार घर में घिड़ी संदसि 19 वॼनि जी धी शहनाज खे ज़बरदस्ती अगवा करे फरार थी विया। न्याणी खे बाज़ियाब करायो वञे। डंडेजाम वेझो ॻोठ सूबो मक्सी जे रहवासियुनि जो पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि 12 बचे धरणो हणी हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ब्लॉक करे छॾियो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस ॻोठ ते बिना जवाज़ चढ़ाई करे घर घर तलाशी वरिती ऐं ॻोठाणनि ते तशदुद करे हिरासा कयो। पुलिस महीने अंदरि ॿियो भेरो चढ़ाई कई आहे।